जी नाज़रीन, करमपुर मामा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। मुगवी नौजवान दोस्त मोहन चाचड़ बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मामा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद ॻोठ हाजी गौस बख्श पिजाणी मां 29 ॾींहं पहिरियां मच्छी जे फार्म तां हथियारबंदनि हथां मुबैना अगवा थियल नौजवान दोस्त मोहन चाचड़ खे हद जी करमपुर पुलिस ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाबति बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। नौजवान जे घर पहुचण ते संदसि घर जूं रुठल ख़ुशियूं मोटी आयूं आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां 29 ॾींहं पहिरियां हथियारबंदनि हथां मुबैना अगवा थियल नौजवान दोस्त मोहम्मद चाचड़ बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।